पंजाब पे बात करोगे, मरियम नवाज शरीफ आपको छोड़ेगी नहीं। पंजाब अगर अपने हक का, अपने सूबे के पानी के लिए नहरें निकालना चाहे तो आपको तकलीफ क्यों हो जाती है? उस वक्त आपको सियासत याद आ जाती है। पंजाब का अपना पानी है, वो पंजाब के अवाम की, पंजाब के किसानों की, पंजाब के खेतों की अमानत है। अगर मैं वहां पर नहरें निकालना चाहूं तो आपको क्या एतराज है? अगर आप कोई काम करें सिंध में तो मरियम को खुशी होती है, कोई काम करो तो सही, खुशी होती है पंजाबियों की, मरियम को भी खुशी होती है, लेकिन कुछ कर लो ना। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ केनाल ठाणे ते बज़द फैसलाबाद में तकरीब के खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त पंजाब पंहिंजे पाणी लाइ केनाल कढे थो त तव्हांखे तकलीफ़ छो पई थिए। जंहिं वक़्तु पंहिंजे हिसे जे पाणी मां केनाल था कढूं त उन वक़्तु अव्हांखे सियासत यादि अचे थी वञे। पंजाब जो पंहिंजो पाणी आहे, असां केनाल था कढूं त अव्हांखे एतिराज़ु छो पियो थिए? छा पंजाब कॾहिं कंहिं ॿिए सूबे ते एतिराज़ु वारियो आहे त फलाणो कमु न करियो? मरियम नवाज़ चयो त ॿियनि सूबनि में माण्हुनि खे कुझु मिलंदो ई न आहे। जेकॾहिं कुझु मिलंदो आहे त पंजाबी ख़ुशि थींदा आहिनि। पंजाब में अवाम खे बिजली बिलनि में रिलीफ ॾिनो त असां जूं IMF खे शिकायतूं कई वयूं। जेकॾहिं तव्हां सिंध में कमु करियो था त मरियम नवाज़ खे ख़ुशी थिए थी। सिंध में को कमु थींदो आहे त पंजाबियुनि खे ख़ुशी थींदी आहे, पर को कमु त थिए। चइनी सूबनि खे हिकु जेतिरा पैसा मिलंदा आहिनि, उहे किथे आहिनि? हर शइ जो इलाजु BISP न आहे। सदर ट्रम्प ख़ातिरी कराई आहे त अमेरिका माइन्स एंड मिनरल्स इक़्तिसादी ऐं वापारी शोबनि में भरपूर सहकार कंदो। सदर ट्रम्प सां वापार सीड़प करी ऑयल एंड गैस एक्सप्लोरेशन ते ॻाल्हियूं कयूं। गुज़िरियल कुझु महीननि खां अमेरिका सां लाॻापनि में वधीक इस्तेहकाम आयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं लंडन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त गॾियल क़ौमुनि में कश्मीर जी आज़ादी लाइ भरपूर आवाज़ उथारियो, पाणी जे हक़नि ते बेखुली करे ॻाल्हायो। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां हर क़ौमी ऐं आलमी मामले ते मुशावरत कंदो आहियां। ईंदड़ वक़्त में बि हुकूमत ऐं इदारनि में हम आहंगी बरक़रार रही त पाकिस्तान दुनिया में वधीक उभरी साम्हूं ईंदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में ॾहाकनि खां ॿाहिराणा लाॻापा आहिनि। मुआदे बाद कंहिं हिकु मुल्क ते हमलो, ॿिन्ही मुल्कनि ते हमलो सम्झो वेंदो। वज़ीर आज़म चयो त बोर्ड 2022 में सिंध में तबाही कई हुई। हिन भेरे पंजाब तबाही ॾिठी आहे। 1000 शहरी अजुल जो शिकार थी विया, फ़सुल तबाह थी विया। नाज़ुक सूरताल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हौसला बुलंद आहिनि। सूरताल मां निकिरी अॻिते वधंदासीं। असां ताक़त जी डोड़ में शामिल आहियूं। मुल्क मां गुरबत ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे, सीड़पकारी, ज़रायत, माइन्स एंड मिनरल जे शोबनि ज़रिए ख़ुशहाली आणण लाइ सरगर्म आहियूं। मुल्क जे मुफ़ादनि मूजिबि फ़ैसिला कया वेंदा आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू यरगमालिन जी आज़ादी जे बदिले हमास खे माफ़ी ऐं महफ़ूज़ रस्तो ॾियण जी आशा करे छॾी। इसराइली वज़ीर आज़म चयो आहे त जेकॾहिं 48 कलाकनि अंदरि हमास यरगमालिन खे आज़ादु करे ऐं गज़ा छॾण लाइ तयारु आहे त माफ़ी ॾिनी वेंदी। इसराइली वज़ीर आज़म अमरीकी सदर ट्रम्प जे तरफ़ां तयारु कयल अमन मंसूबे जे लीक थियल तफ़सीलनि जी तस्दीक़ कंदे चयो त हमास खे हिफ़ाज़ती रस्तो मिली सघे थो। मंसूबे तहत ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प वॾी घबराई थियण जो इशारो ॾेई छॾियो। सदर ट्रम्प चयो आहे त गुज़िरियल हफ़्ते अॻुवाणनि सां ॻाल्हियुनि बाद गज़ा जंग ख़तमु करणु, इसराइली यरगमालिन जी आज़ादी जे हवाले सां मुआदो तक़रीबन तइ थी चुको आहे। गॾियल क़ौमुनि ईरान ते ॿीहर पाबंदियूं लॻाए छॾियूं। ईरान जो सख़्तु जवाबु ॾियण जो ऐलान। 2006 खां 2010 जे विच में सलामती काउंसिल जे मंज़ूर थियल ठाराहनि तहत ईरान ते पाबंदियूं लॻाई वयूं। गॾियल क़ौमुनि जो पाबंदियूं गुज़िरियल राति 12 वॻे खां लागू थी वयूं। ईरान जी पढ़ी वज़ारत जो चवणु आहे त रद्द थियल ठाराहनि खे ॿीहर फ़ाल करणु क़ानूनी तौर ते बेबुनियाद ऐं क़बूल न करण जोॻो जवाज़ आहे। क़ौमी हक़नि ऐं मुफ़ादनि मज़बूती सां दिफ़ा कयो वेंदो। ईरान अवाम जे हक़नि ऐं मुफ़ादनि खे नुक़सानु पहुचाइण वारनि क़दमनि जे मुनासिब ऐं सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। बर्तानिया, फ्रांस ऐं जर्मनी ईरान ते 2015 जे एटमी मुआहदे जी भञकड़ी जो इल्ज़ाम मणींदे सलामती काउंसिल में पाबंदियूं बहाल करण जो फ़ैसिलो कयो हो। पाकिस्तानी IMF विच में ॻाल्हियूं जारी। पाकिस्तान जे वफ़द जी अॻुवाणी नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब कई। वफ़द में नाणे वारो सेक्रेटरी, FBI चेयरमैन, स्टेट बैंक जो गवर्नर ऐं ॿियूं अख़्तियारियूं शामिल। ज़रनि मूजिबि IMF खे कर्ज़ प्रोग्राम ते मुकमल अमल दरामद जी ख़ातिरी कराई वई। ॻाल्हियुनि जी कामयाबी बाद कर्ज़ जी रक़म जी क़िस्त जारी कई वेंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान। 100 इंडेक्स 1,63,000 पॉइंट्स जी हद पार करे छॾी। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं PSX 100 इंडेक्स जी शुरूआति में ई 854 पॉइंट्स जी वाध ॾिठी वई। 100 इंडेक्स 1,63,000 पॉइंट्स ते पहुची वई। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खे कम खां रोकण जो हुकुमनामो मुअतल करे छॾियो। जस्टिस अमीदीन ख़ान जी सरबराही में 5 रुकनी आइनी बेंच ॿुधणी हलाई। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी, जस्टिस मोहसिन अख्तर कैनी, जस्टिस बाबर सत्तार,
जस्टिस सरदार एजाज इसाक खान ऐं जस्टिस समन रिफ़त इम्तियाज़ अदालत आॾो पेश थियो। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जे वकील मुनीर मलिक चयो त तारीख़ में पहिरियों भेरो हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच जज खे अदालती कम खां रोकियो। तय थियल कानून खे नज़रअंदाज़ कयो वियो। जज खे कम खां रोकण जे हुकुमनामे में इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं न कयूं हुयूं। जस्टिस शाहिद बिलाल रिमार्क ॾींदे चयो त जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जे ख़िलाफ़ दरख़्वास्त एतिराज़ मौजूदु आहे। रजिस्ट्रार ऑफिस जे एतिराज़नि बावजूदि रिट पटिशन ते नंबर कीअं लॻी वियो, उन सुवाल ते ॿिन्ही धुरनि जा वकील तयारी करे अचनि। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जे ॿ रुकनी बेंच जो हुकुमनामो मुअतल करे छॾियो। अदालत अटॉर्नी जनरल दरख़्वास्त गुज़ार मियां दाऊद ऐं ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे जस्टिस तारिक महमूद जहांगीरी चयो त कराची यूनिवर्सिटी तरफ़ां डिग्री रद्द करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। हैरत आहे त 34 सालनि बाद डिग्री रद्द करे रहिया आहिनि। दुनिया जी तारीख़ में ईअं कॾहिं नाहे थियो। कराची यूनिवर्सिटी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जी कानून जी डिग्री रद्द कई हुई। मोहसिन नक़वी जो भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे सख़्तु जवाबु ॾींदे जंग खे रांदि सां ॻंढिड़ मायूसी जी अलामत करार ॾेई छॾियो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में मोहसिन नक़वी चयो त ईअं करणु रांदि जे असुल रूह खे मजरू कंदो आहे। मोहसिन नक़वी नरेंद्र मोदी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त जेकॾहिं जंग तव्हां जे फ़ख्र जो पैमानो आहे त तारीख़ में भारत खे पाकिस्तान हथां शिकस्त मिली आहे ऐं कंहिं क्रिकेट मैच जे नतीजे में उहा हक़ीक़त तब्दील नथी करे सघिजे। भारत पाकिस्तान खे शिकस्त ॾेई एशिया कप खटे वरितो। भारतीय टीम एशियन क्रिकेट काउंसिल जे सदर मोहसिन नक़वी खां ट्रॉफी वठण खां इनकार कयो। मोहसिन नक़वी बि पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो। भारतीय टीम कंहिं ॿिए खां बि ट्रॉफी वसूल न कई। ट्रॉफी मैदान मां वापसि घुराई वई। भारतीय टीम ट्रॉफी खां सवाइ ग्राउंड खां वापसि रवानी थी वई। भारतीय टीम जे कप्तान सूर्या कुमार मैच बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एशिया कप जे समूरनि मैचिस जी फीस भारतीय फ़ौज खे ॾियण जो ऐलान कयो। पाकिस्तान क्रिकेट टीम फाइनल मैच जे समूरी फीस 7 मई ते भारतीय हमले में शहीद थियल शहरनि जे नाले करे छॾी। GHQ हमले केस में PTI बानी जी वीडियो लिंक ते पेशी ऐं ट्रायल रोकण जी दरख़्वास्त रद्द। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पटिशन ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त ते वारियल एतिराज़ ख़तमु। अदालत धुरनि खे नोटिस जारी कंदे 4 अक्टूबर ताईं जवाबु तलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त वीडियो लिंक जो कानून मौजूदु आहे, ट्रायल रोकणु मुमकिन आहे। जस्टिस सदाकत अली खान ऐं जस्टिस वहीद खान ते ॿधल डिवीज़न बेंच ॿुधणी हलाई। PTI बानी जो वकील सलमान अकरम राजा ऐं फैसल मलिक अदालत ॾाढो पेश थिया। अडियाला जेल में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी PTI बानी सां मुलाक़ात कराई वई। अली अमीन गंडापुर सां PTI बानी जी मुलाक़ात जेल जे कॉन्फ्रेंस रूम में कराई वई। 2 कलाकनि ताईं मुलाक़ात जारी रही। मुलाक़ात बैदि अली अमीन गंडापुर वापसि रवानो थी वियो। PTI जे गॾियल पार्लियामानी पार्टी जो इजलास अॼु थींदो। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते सरकारी ऑफिस जी तालाबंदी बरक़रार। कराची, हैदराबाद, सकल, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में स्कूलनि समेत ॿियनि सरकारी ऑफिस जी तालाबंदी करे मुलाज़िमनि जो एहतजाज। टंडो आदम, वगण, थड़ी मोहब्बत, सजावल जुणिजो ऐं कड़ियो गवर में मुलाज़िमनि पारां तालाबंदी करे एहतजाज। मोरो, काज़ी अहमद, 60 मेल, बेराम, गंबट, पडीदन ऐं शाहपुर चाकर में बि मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा। नवाब शाह, खेरपुर, कंबर, मटियारी, मदे जी मियां साहब, दौड़ ऐं टंडोजा में बि सरकारी ऑफिस जी तालाबंदी करे मुलाज़िमनि जो एहतजाज। मुलाज़िम अॻवाननि चयो आहे त पेंशन में कटौती मंज़ूर न आहे। जाइज़ मुतालबा मञण ताईं एहतजाज जारी रहंदो। बुलेट शाह करीम भरिसां मुबैना तौर फसल खे स्प्रे करण बैदि मछी खाइण सबबि 2 नौजवान फौत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू बेहोश। फौतनि में 18 वरनि जो मुजीब पुटु हबीब रहमान ऐं 20 वरनि जो गुलाम हुसैन पुटु मोहम्मद लुंड शामिल। बेहोश थियलनि खे टंडो मोहम्मद खान ऐं हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि ॻोठु शफ़ी मोहम्मद लुंड वासी मज़दूरी लाइ मीरपुर बठोरे विया हुआ। फसल खे स्प्रे करण बैदि मछी मारे खाधी हुई। मलिर में नई तामीर थींदड़ इमारत लाइ खोटियल पाणी जी खॾ में विझंदे 2 नींगर ॿुॾी फौत। कैंट थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो। फौतनि में 12 वरनि जो नींगर हारिस पुटु अब्दुल गफ़ार ऐं 11 वरनि जो मुरीद पुटु मुनीर शामिल। हिकु नींगर गुलाम हुसैन पुटु मुनीर खे बचाए वियो। मौसमियात खाते अॼु खां 3 अक्टूबर ताईं सिंध में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ासि, सांगड़, खेरपुर, मटियारी, टंडो लहर ऐं टंडो मोहम्मद खान में बरसात जो इम्कान। कराची, हैदराबाद, जामचोरो, ठट्टो, बदीन ऐं सजावल में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते तेज़ हवा सबबि कचनि घरनि ऐं बिजली जे थंभनि खे नुक़सान पहुचण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। लाॻापियल इदारनि खे ज़रूरी क़दम खणण जूं बि हिदायतूं जारी।
ऐं सिंध टिनी बिराजिस वटे पाणी वहकरनि में तेज़ी सां लात अचण जो सिलसिलो जारी। कोटड़ी वटि मथां वकिरो घटिजी 3,67,049 क्यूसेक ते पहुची वियो। हेठां वकिरो 3,45,794 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू वटि मथां वकिरो 1,35,540 ऐं हेठां वकिरो 1,09,122 क्यूसेक रिकॉर्ड। सखर वटि मथां वकिरो 1,29,806 ऐं हेठां वकिरो 76,296 क्यूसेक ते पहुची वियो।